पीपल्स पार्टी अगवान मलिक असद सिकंदर चयो आहे त जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी सां चूंड इतिहाद जो इम्कान नाहे। पीपल्स पार्टी अकेले सिर्फ़ मकानी चूंडुनि में मुखालफ़नि खे शिकस्त ॾेई क्लीन स्वीप कंदी। जामशोरे में KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे मलिक असद सिकंदर चयो त जामशोरो ज़िलो पीपल्स पार्टी जो क़िलो आहे। 15 जनवरी ते थींदड़ बल्दियाती इलेक्शन खां अॻु जामशोरो इतिहाद खे घर बीड़ो करे छॾींदासीं। जामशोरे म्यूनिसिपल कमेटी कोटड़ी जे 5 नंबर वार्ड जे जामशोरो इतिहाद जो उम्मीदवार इमरान कलोई ऐं तहरीक इंसाफ़ जे ज़ैन कलोई, परवेज़ खोसो, साजन शोरो ऐं मोहसिन संग्रासी तहरीक इंसाफ़ खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार करे वठी आहे। उन मौक़े ते मलिक असद सिकंदर जो चवणो हो त जामशोरो इतिहाद खे अलविदा कंदड़ इमरान कलोई ऐं तहरीक इंसाफ़ अॻवाननि खे पीपल्स पार्टी में भलीकार चऊं था। डॉक्टर सिकंदर अली शोरो पीपल्स पार्टी सां धोखो कयो आहे, उन लाइ ज़िले जी अवाम खेसि रद्द करे छॾियो आहे। भुटे जे दौर खां वठी जामशोरो उन जो गढ़ रहियो, हमेशह कामयाबियूं माणियूं अथऊं। इंशाल्लाह हींअर भी 15 तारीख़ ते पीपल्स पार्टी सुभारी थींदी जामशोरे ज़िले में इंशाल्लाह। अच्छा, अक्सर करे इहो ई दावूं ईंदियूं आहिनि माण्हुनि जूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में हुकूमत हुजण बावजूद भी जेके आहिनि उहे तरक़ियाती कम न कराया विया आहिनि, अवाम खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिन वक़्तु बि जेको उहो ई स्लोगन जामशोरो इतिहाद ऐं SUP जेको गॾियल तौरु खणी जेके मैदान ते लथल आहिनि, तव्हां सम्झो था त उहो तव्हांखे टफ टाइम ॾींदा पीपल्स पार्टीअ खे ज़िले अंदरि? सवाल ई कोन थो पैदा थिए। पीपल्स पार्टी इंशाल्लाह स्वीप कंदी। जेसिताईं कमनि जो सवाल आहे त कम पीपल्स पार्टी न कराया, बोर्डनि में माण्हुनि खे कम न अचिया, 2010 वारी बोर्ड में माण्हुनि खे कम न अचिया, त पोइ माण्हू वोट कीअं ॾियनि? ज़रूरु कुझु त आहे न। बेनज़ीर साहिब जूं ख़िदमतूं आहिनि, उन खां पोइ आसिफ साहिब जूं आहिनि, उन खां पोइ उन जूं पंहिंजूं कुर्बानियूं आहिनि, उन खां पोइ बिलावल साहिब जूं कुर्बानियूं आहिनि। हाणे त असां ते फ़र्ज़ु आहे असांजे सभिनी सिंध वारनि ते त बेनज़ीर जी कुर्बानी खे मद्देनज़र रखी असां बिलावल जा हथ मज़बूत कयूं, जीअं उहे मज़बूत थियनि त जीअं ख़िदमत थिए। त इंशाल्लाह हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां त 2 मसइला थिया न। इहे हेविक थी वियो, हींअर बि केॾी ॿोॾ आई, केॾी तबाही थी हुई सिंध में। सिंध 10 साल 2010 में 10 साल पुठिते हली हुई, हाणे बि 10 साल पुठिते हली हुई, पर उन बावजूदि पाकिस्तान पीपल्स जे माण्हुनि सां गॾु बीठी हुई। असां सभु माण्हुनि सां गॾु बीठासीं। ज़ाहिर माण्हू मुतमिन आहिनि, तॾहिं त असां खटण जी दावा कयूं था। माण्हू मुतमिन न हुजनि त खटण जी दावा छो कयूं? इंशाल्लाह असां ॾिसो न, अॻे बि तव्हां जेका लोकल गवर्नमेंट इलेक्शन थी, असां 30 में 29 सीटूं खयूं। इंशाल्लाह हींअर बि रिकॉर्ड क़ाइमु कंदासीं इंशाल्लाह। ॿियो हिकिड़ो सुवाल आहे त 2023 जी जेकी जनरल इलेक्शन, छा तव्हांजो SUP सां इतिहाद थियणु वञे पियो छा? मुंहिंजो न, सवाल ई कोन थो पैदा थिए। असां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंसां बि इतिहाद करे उहो तव्हां मालिक आहिनि, बाक़ी असांजो कंहिंसां बि इतिहाद कोन्हे, कंहिंजो बि असांजो इतिहाद कोन्हे। असां जनरल इलेक्शन में बि इंशाल्लाह असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु बीहंदासीं। हींअर बि असां पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं, हींअर बि असांजो कंहिंसां बि इतिहाद कोन्हे। शुरू खां वठी असां पाकिस्तान पीपल्स पार्टी में जॾहिं पार्टी कंहिंसां इतिहाद करे थी, उहा मालिक आहे। अच्छा, हिन वक़्तु केतिरा उम्मीदवार जेके आहिनि जामशोरो इतिहाद जा जेके तव्हां सां राब्ते में बि आहिनि? ॾिसो अल्हम्दुलिल्लाह, आउं चवां थो त अल्लाह जी वॾी महिरबानी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ते, असां ते। त माण्हू ऐलान पिया कनि SUP जो, तव्हां ॾिसो कोन था, मेन माण्हू अची विया, मांझंदि क्लियर थी वियो। अॼु तव्हां ॾिसो शहर जा माण्हू काफ़ी पिया अचनि। जामशोरे में हींअर थियो 2 ॾींहं पहिरीं दाईदान जो तव्हां पाण तव्हांखे ख़बर आहे त अल्हम्दुलिल्लाह। कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव GDA सां जेको इतिहाद कयो आहे इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो करण लाइ? ॾिसो, जे सिंध वारनि हमेशह इहा ई SUP या जे सिंध, इहे सभु तक़रीबन हिकिड़ी शइ आहे। जॾहिं हैदराबाद वारो जलसो थियो, उन में मूं इहो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी या बेनज़ीर जी जुती में पेर न विझो। पहिरीं मूं कलंदर फ़क़ीर खां पहिरीं हिते खटे ॾेखारियो, पोइ वञी इतिहाद खे जाऊं। पंहिंजे ज़िले में कोन था खटे सघनि त इतिहाद कहिड़ा थिए?